पस मंज़र खे सम्झण खां सवाइ असां नतीजो न कढी सघंदा आहियूं। उनजे करे अच्छा स्टेज ते वेठल दोस्तनि सां मां मुखातिब कोन थियुसि, माज़रत साईं यूसुफ लालानी साहब असांजो मोहतरम 50 साल जो तारीख़ मसूद नूरानी साहब अॼु जी सिंधी सियासत जो बहितरीन अॻवान डॉक्टर कादिर मक्सी साहब, मेहताब बैरागी साहब, बलोचिस्तान में आयल असांजो पुराणो देरीना बहादुर हाईली एजुकेटेड नज़रियाती पुख्तगी वारो इस्तिकामत सां पंहिंजी ॻाल्हि में बीहण वारो डॉक्टर इसाक बलोच साहब, साईं इजाज़ कुरैशी साहब, साईं गुलाम नबी मोराई साहब ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल दोस्तों बहनों ऐं भाइयों डॉक्टर कादिर शरीफ मंसूर दोस्तों प्यारा प्यारा वेठा आहिनि। सो उनजी ॻाल्हि खे सम्झण जे लाइ ज़रूरी आहे मां कोशिशि कंदुसि टू द पॉइंट रहां ऐं 4 मार्च ते ई ॻाल्हाए त पस मंज़र ते तव्हांखे थोरो वञिणो पवंदो। हीउ दरअसल को वाइस चांसलर सिंधी यूनिवर्सिटी हसन अली अब्दुर्रहमान जेको इंतहाई लाइक फाइक बैरिस्टर एजुकेशनिस्ट ईमानदार बहादुर तालीम ऐं सिंधोस माण्हू उनजी सॼी ख़ानदान जो जेको 4 पीढ़ियुनि खां बैरिस्टर थींदा पिया आया हिते भाइर हसन अली अब्दुर्रहमान बराज शेर वारिस साहब त इहो ख़ानदानी पस मंज़र में ईमानदार साफ़ सुथरा एॾा ग़ैर मामूली सिंधी जेके माण्हू था ही फैमिली 17 साल एसएम लॉ कॉलेज में प्रिंसिपल बेदार उनके जॾहिं वाइस चांसलर सिंधी यूनिवर्सिटी जो बिल्कुलु तब्दीली आहे पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त उन वक़्तु सिंधी जी सियासत जो महवर जेको आहे उहा सिंधी यूनिवर्सिटी उनजी सराउंडिंग में जेके कॉलेज मेहरान इंजीनियरिंग कॉलेज या मेडिकल कॉलेज या इवन एग्रीकल्चर कॉलेज जे ॾाढो जाम हैदराबाद में सेक्टर हूंदो पर ख़ुशूसी तरह सां यूनिवर्सिटी में कॉलेज जेके इंस्टीट्यूशन कंदा उनखे सिंध जा घणा इशू ख़ुशूसन उन टाइम में साईं जीएन से हैदर जतोई जी क़यादत में वल्यूमिट ख़िलाफ़ जेको आहे पुरज़म ऐं ऑर्गेनाइज ऐं नॉन वायलेंट मुहिम हली हुई उनखे शागिर्द ख़ुशूसी तरह सां अयूब खान हैदराबाद खे कंट्रोल करण जे लाइ हैदराबाद जी यूनिवर्सिटियुनि खे ऐं पंहिंजे कॉलेजनि खे कंट्रोल करण जे लाइ मज़कूर असन खे टास्क ॾेई कमिश्नर मुक़ररु कयो ऐं हुन अचण सां इदारे में मुदाख़िल थी वियो। LMC में प्रिंसिपल कर्नल नजीब थिया खूनख्वार किस्म जो बदबूदार सोच वारा माण्हू जे पास उनखे थिया हुनजी हिते छोकिरनि जे मथां ॾाढा ज़ुल्म ज़्यादतियूं पंहिंजी मर्ज़ी जा कम करणु शुरू कया। हसन अली अब्दुर्रहमान उन टाइम में सब यूनिवर्सिटी अंडर हुयूं कॉलेजिस उन में हुन मुदाख़लत उनकी बंदि कई ऐं ख़ुद नजीब खे लगाम ॾियण जी कोशिशि कई जंहिंजे करे हिकिड़ो टकराव थी पियो। ऐं इन खां पहिरियों दफ़ो इहो थियो जो वाइस चांसलर सिंधी यूनिवर्सिटी मामा यूसुफ लगारी जॾहिं इलेक्शन लड़ी उनजो रिज़ल्ट देर सां आयो तक़रीबन तो रात जो 12 बजे रिज़ल्ट आयो ऐं ओल्ड कैंपस यूनिवर्सिटी सिंधी यूनिवर्सिटी में उते प्रोग्राम रखियो इन ख़ुशी में हितां वाइस चांसलर यानी जाम छोरी मां पंहिंजे बंगले मां निकिरी पंहिंजी कार में पाण ड्राइव करे ऐं नंढड़ी उनजी धीअ उनखे पाण सां गॾु कयो अथई त हल तोखे तारीख़ी सां मोकिलियो आहे ऐं उहो तोखे यादि हुई तुंहिंजे ज़हन ते इहे ॻाल्हियूं वेहनि
खे वठी वञी हैदराबाद रात उते हिंदो तमामु घणो इस्तक़बाल जो गुलकारी थी हार पाराया विया उते जी माइक बि पियो हुते उहो खणी करे रखियो सॼो जेसिं तव्हां कुझु ॻाल्हायोसीं उन का बि का हुकूमत जे ख़िलाफ़ ॻाल्हि कोन कई का बि अहिड़ी ॻाल्हि का हल न थिए थो थिए या त पोइ वञी वञी थोरो या कुझु उहो इहो चई तव्हां जेकी सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ शागिर्द आहियो अव्हांखे सिंध जी बहितरी बका ऐं सिंध जे बचड़नि जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ तव्हांखे कोशिशूं वठणियूं ऐं उन जे लाइ इल्मु तमामु ज़रूरी आहे इहा तव्हां ज़िमेदारी रुॻो इहा ॻाल्हि हुनजी ऐं इहो उहो साबित थियो भई पाकिस्तान जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो हे मुल्क तोड़ण वारो माण्हू आहे जेल से दोस्त आहे अलाए कहिड़ा कहिड़ा इल्ज़ाम आहिनि हिकिड़ो त इहो ई तव्हां हिन जो जेको आहे शुरू थियो ऐं उनजे लाइ इहो लाहियो त हिन जो सेक्रेटरी हिकिड़ो हिंदू आहे बाबादास ऐं उन जो तालुक़ु इंडिया सां हिन जो हिंदुस्तान सां बि गहरो तालुक़ु आहे हिन जे लाइ इहो पाहो ऐं उन खां पोइ नजीब जेके आहिनि कर्नल नजीब शागिर्दनि खे रस्टिकेट कयो LMC मां ऐं मथां इम्तिहान अची विया वाइस चांसलर असलियत रहमान उन छोकिरनि खे इम्तिहान में वेहण जी परमिशन ॾेई छॾी जेकी उन वॾी बेइज़ती में कई ऐं उन सां गॾु जेको आहे सो स्ट्रगल बि हली उन में थियो इहे नतीजतन कर्नल नजीब खे हटायो इहा पहिरीं बेइज़ती उन महसूसु कई मसूर हसन त मां हेॾो ताक़तवर हूंदे फुल हिंदुस्तान जी सपोर्ट आहे एस्टेब्लिशमेंट सां गॾु बीठी आहे वेस्ट पाकिस्तान हुयो ई कान उनजे करे हिनखे त इहो हुन पहिरियों चयो ॿिए नंबर ते वरी कोटा सिस्टम जेको आहे सो उहो नाफ़िज़ कराइण जे लाइ उहे असल में उहो टेलीग्राम जो प्रिंसिपल जेको उनजी कोशिशि हुई डॉक्टर अफ़ान जी कोशिशि हुई पर ज़ाहिर आहे उनजी दोस्ती उन टाइम में पॉपुलर हो सघी अब्राहम असां बि हुई उन्हनि जी कोशिशि न कोटा सिस्टम नाफ़िज़ कयो कॉलेजनि में यूनिवर्सिटी में त ॿाहिरां जा छोकिरा जेके आहिनि उनखे एडमिशन तमामु वॾे पैमाने ते मिली त मसरूर जेको आहे सो उन कोटा सिस्टम खे ख़तमु करण जे लाइ भरपूर कोशिशूं कयूं त हीउ जेको आहे सो सिंधियुनि खे प्रमोट कयो वञे थ्रू जेको आहे सो VC इहो सॼो हरकत जेको आहे सो इहा VC मसरूर सां रिपोर्टिंग इहा कई ऐं उन सां गॾु जेको आहे सो मुहाजिरनि खे उथाई सिंधियुनि जे ख़िलाफ़ु त बाबा तव्हांजी शागिर्दनि खे कढियो पियो वञे यूनिवर्सिटी खां तव्हांजो मारियो पियो वञे उनजे करे इहो सॼो कमु जेको आहे इन सॼी हरकत जी जड़ जेकी आहे वो यो वाइस चांसलर असलियत ऐं उन में ख़ुसूसन मुहाजिर हुकूमत जी हाफ़िज़ मुबारक शाह ऐं नवाब मुज़फ़र हाँ उहे नमूने क़यादत कनि पिया उहा धार हिन जेको आहे सो फंडी वाराई उनजे लाइ बि असली उतां जे उर्दू स्पीकिंग इंटेलेक्चुअल्स इन मुसीबत खे टारण जी कोशिशि कई आहे उहा टरी वई सिंध मां टी वारी ॻाल्हि जेकी सोने ते सुहागो थियो त हिन पंहिंजे चांसलर खे लिखियो त 3 मुसलसल मीटिंग्स में बग़ैर इतलाह जे कमिश्नर मसरूर न आयो तो हुनजे करे इहा मैंडेटरी आहे त हुनखे बग़ैर इतलाह ते न ईंदो त हुनजे मथां यानी पुरअसर जेको आहे सो कार्रवाई कानूनी कार्रवाई थींदी हुनजे मथां फौरी जेको आहे कार्रवाई कई वेंदी इहा बि जॾहिं हुनखे ख़बर पई त पोइ हिन अयूफान जे मथां वियो उते वञी करे वेठुसि हुन सां त भई हीअ शइ जेका तव्हां ॿाहिरि वञी ऐं हिते सिंधू कम जे ख़िलाफ़ु जेको आहे सो तमामु जेको आहे सो स्ट्रगल थी वेंदी उन जे करे हिनखे फौरी कढियो पोइ हिन सां इहो तरीक़े कार कयो पियो हिनखे घुरायो लाहौर फौरी जेको आहे सो पहुच जीअं चवंदा आहिनि मेट मथे में हुजे इहे बसि पहुची वेंदी इहे राति जो इहा मुंहिंजी फैमिली मूंखे ॿुधायो राति जो जेको आहे सो जीअं आहे त जॾहिं माण्हू आयसि हुनखे खणण जे लाइ टंगो टोड़ी करे हुनखे खणी हलंदासीं हाणे जो हाणे उते राति जो ट्रेन कान्हे थी हुन वीचारे करे मोकिलियो सॼो ॾींहुं ओॾे वियो हफ़्तो पूरो जेको आहे सो का ख़बर ई कोन्हे त काॾे वियो घर में घर वारनि खे कोई राब्तो कोन कुझु कोन्हे का पिया पुछनि उन छोकिरी हुन न्याणी ॿुधायो मूंखे त असां ॾाढा परेशान अम्मा परेशान कोई खाइण जे लाइ असांखे कुझु कोन हुजे होॾे जेके आहे कराची जी जेको आहे चांहि असां उहो किराए ते ॾिसूं किरायो ईंदो जेतिरी असांजो गुज़र सफ़र थींदो उहो बि कोन हिन जी का ख़बर कोन पोयों मर्द माण्हू जी कोन मोकिलियो लाहौर त कंहिं बि मोकिलियो कीअं बि था
था ट्रिलियन का को यो हतो गुजरियो उन खां पोइ जेको आहे सो माण्हू आया CID वारा चयो त बाबा साहब लाहौर आओ पाण कराची पहुचंदो तव्हां महिरबानी करे कटो हाणे रात जो जीअं असांखे CID वारा खणी करे अची करे तारीख़ रोड ते कैफे डी खां बि भरिसां असांजे माइटनि जो फ्लैट उते माज़रत के साथ उर्दू सिंधी समझ ॿुधा रहो तो उते ई जेको आहे सो उन्हनि खे अची छॾियो ऐं उन खां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ वरी उते पहुचण खां पोइ साईं असांजो असली अब्दुर्रहमान साहिब उते पहुतो ऐं उनजे मथां 3 महीना बैन में थियो त बाबा तूं जेको आहे का मूवमेंट नथो करे सघे उहो जहिड़ो त हाउस अरेस्ट कयो इहे तारीख़ जूं अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि मां सम्झां थो त इहे अचणु घुरिजे रिकॉर्ड ये इनसाइड स्टोरीज़ आहिनि जेके ॿुधाए असुलु जेको हुयो त इहो 4 मार्च जेको आहे सो उन ॾींहं ते हितां ई दोस्तनि ख़ुसूसन यूसुफ साहब जी अॻवानी यूसुफ राठी साहब जी अॻवानी में मसूद राठी साहब यूसुफ यादव साहब मुजीब पीरज़ादो जान साहब ऐं ॿिया दोस्त जेके तक़रीबन 207 खनि दोस्त हुआ जेके यूनिवर्सिटी जी बसियुनि में चढ़ी एहतियात करण जे लाइ हैदराबाद पहुता हाणोकी राजपूताना अस्पताल उन टाइम में रोड जे ॿिन्ही पासे में पाणी ईंदो हुयो पुलिस जो पासो ॿिन्ही साइड में अची पहुती ऐं उन खां पोइ जेको आहे पुरतशदुद कारवाई उन्हनि कई लाठीचार्ज कई हिन वॾे पैमाने ते नौजवान जेके ज़ख़्मी थिया हिन सां बीठा रहिया हुआ ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि खे ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचाइण जी बजाय सेंट्रल जेल जे हवाले कयो ऐं इनजे करे हीउ जेको आहे सो तहरीक जेको ॿाहिरि जे दोस्त वॼा उन रोज़ाना जी बुनियाद ते कार्नर मीटिंग्स मुज़ाहिरा शुरू कया नतीजतन उन्होंने यूनिवर्सिटी के कॉलेजन में बंद करे छॾियो त बंद करण जी सूरत में जेके नौजवान पंहिंजी कोठनि ते विया सॼी सिंध में फैलिजी आहे इहा तहरीक जेको आहे सो सॼी सिंध ताईं हली उन सां गॾु जेको आहे उन टाइम में जेको वञण जे ख़िलाफ़ तहरीक हुई कि उन में बि गड़बड़ हुई माना हिन जो जेको मुतालबो हुयो त कैदनि खे बि आज़ादु कयो वञे ऐं वञण खे ख़तमु कयो वञे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली कयो वञे ऐं उन वक़्त में हलंदी हुई त हीअ जेके स्टेशन ते बोर्ड लिखियल आहिनि उर्दू में उहे सिंधी में लिखिया वञनि या गॾियल जेको आहे सो स्ट्रगल जी शिकिल उन तरीक़े सां ई चोखी मार जेको आहे सो हलंदी रही आहे जदोजहद तव्हांजो वञी वञणु टुटो ऐं हीअ सॼी तब्दीली आई एतिरे ताईं इनजे करे असांजी चोथी मार जेको आहे 1970 में ॾींहुं जो अॼु सूधो सिंध में जदोजहद जी अलामत आहे पहुचा काफ़ी आहे साईं मुख़्तसर इहो काफ़ी आहे बस इहा मां सम्झां थो त इहो चोथी मार जे हवाले सां काफ़ी आहे बाक़ी हाणे हिते जेकी सॼी सियासत आहे मुल्क जी उनजे लाइ बुनियादी तरह सां साईं जमशेद खां वठी सभु जेके बि जेके चाहिनि पिया इंसान दोस्त हुआ जेके चाहिनि पिया डेमोक्रेसी थिए जेके चाहिनि पिया त कीअं मज़बूती थिए प्रोग्राम शुरू करे रखियो हिते इवन 48 में साईं पीपुल्स पार्टी ठाही उन में बि प्रोग्राम वाज़े रखियो त बाबा ही मुल्क फेडरेशन आहे ही फेडरेशन करे न हलाईंदोसि ही मुल्क न हलंदो अननेचुरल तरीक़े सां न हलंदो हिन मुल्क जा जेके मालिक आहिनि वारसी क़ौमूं आहिनि हीउ मुल्क उन्हनि जे हवाले न थींदो लेकिन इहे ई धारण जे हवाले रहंदो त हीउ मुल्क हमेशह प्राक्सी थी करे विढ़ंदो रहंदो ऐं प्राक्सी थी ख़तमु थी वेंदो उनजे करे ज़रूरी आहे त हीउ मुल्क धरती घणी जे हवाले कयो वञे हीअ धरती घणी हे हितां जूं क़ौमूं आहिनि जेके हज़ारे सालनि जो पस मंज़र कनि थियूं जेके हज़ारनि सालनि खां वठी हिन दुनिया खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ हिन दुनिया में अमन इत्तेहाद मोहबत ऐं ख़ूबसूरतियूं पैदा करण जे लाइ पंहिंजे हिसे खां वधीक कंट्रीब्यूट कंदियूं रहियूं आहिनि हीउ उन्हनि जो ई मुल्क आहे उन्हनि ई मुल्क ठाहियो आहे उन्हनि जे हवाले कयो वञे उहे ई बहितर तरीक़े सां हलाए सघनि था पिया उनजे करे उहे फेडरेशन कराए हलायो वञे हिन खे हिकु क़ौम ऐं ॾंडे जे ज़ोर ते दुनिया में जिथे भी ये कोशिश करी उन मुल्क जो वजूद खत्म थी वियो आहे ख़ुदि जी ख़ूबसूरती आहे पंजाबी जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे पंहिंजो कल्चर पंहिंजी ज़बान पंहिंजी खुशबू आहे सिंधी जी पंहिंजी खुशबू आहे हीउ पंहिंजो बलोच पठान जी पंहिंजी खुशबू आहे हिकिड़ो गुलदस्तो आहे हिकिड़ो गार्डन आहे जंहिंमें मोतीअ जा गुल बि आहिनि जंहिंमें गुलाब जा गुल बि आहिनि जंहिंमें गजरूं बि आहिनि जंहिंमें वण बि आहिनि इन ई तरीक़े सां इहा ख़ूबसूरती आहे उन तरीक़े सां
ॾाढे ज़ोर ते इहे ताक़त जे ज़ोर ते हलाइण मुनासिबु कोन्हे। उनजे करे ज़रूरी आहे त हितां जा जेके प्रॉब्लम्स आहिनि जेके क्रिएट कया आहिनि यानी अननेचुरल तरीक़े सां मुल्क में विधा आहिनि उन्हनि खे असांखे एड्रेस करणु घुरिजे। साईं जी एम साहिब जो पहिरियों ख़त जेको भुटे साहिब खे हुयो अॼु जे दौर में जॾहिं हीअ आर्मी जेको कंट्रोल कंदी रही आहे अॼु कमज़ोर सूरत में मारणी डाउन आहे नयूं सहूलियतूं थियनि पई बांग्लादेश जे ठहण खां पोइ तोखे खपे त हिन ॿिनि चइनि शयुनि खे तोखे एड्रेस करणो पवंदो। हिकिड़ो इहो त हीअ मुल्क फेडरेशन आहे उनखे फेडरेटिव यूनिट्स खे ऑटोनॉमस ऐं सावरन करणो पवंदो। हक़ अख़्तियार जेको उन्हनि जे हवाले करणो पवंदो। नंबर ॿियो त हिनखे सेक्युलर बनाइणो आहे हिन मुल्क खे सेक्युलर जे बुनियाद ते हलणु घुरिजे। नंबर 3 त मज़हब ऐं सियासत जो कोई बि तालुक न रहंदो आहे उन्हनि खे अलॻि करे मज़हब ख़ुदा ऐं बंदे जो मसइलो आहे उनजे करे उनखे असां ज़बरदस्ती करे सियासत में न विझूं। सियासत में त अलाए छा छा हिकमत में ठहंदी हुई साइंस जो कमु आहे मज़हब जो हुन सां को तालुक कोन्हे मज़हब खे सेपरेट रखियो वञे। हीअ जेको असां बुनियाद बनायो आहे त नज़रिया पाकिस्तान खे जिन्ना साहब जारी अगस्त 47 ते ख़तमु करे चुको आहे। हुन खां चयो त बाबा हीअ जेको मज़हब जी बुनियाद ते क़ौम उनखे मां ख़तमु कयां थो पियो। अॼु खां पोइ न हिंदू रहंदो न मुस्लमान रहंदो पाकिस्तान पिछड़े चुको आहे। उनजे करे वरी उनखे खणी करे न थिया ऐं उन सां गॾु जेको आहे ओड़ी पाड़ी सां बहितर तालुकात रखूं ताकि हिनखे मुल्क खे वेलफेयर स्टेट बनायूं न कि सिक्योरिटी स्टेट। तो इन तरीक़े सां इन मसइलनि खे एड्रेस कबो उनखे ठीकु कबो वकी तरह सां कुझु जेके अची करे तरक़ियूं या नौकरियूं इन सां मसइलो न थींदो। ईअं जेके असां सलाह ॾियूं था जेके इन ते कयो आहे फेडरेशन मज़बूत कयो त न रहंदो बांस न वधंदी बाज़री तुंहिंजी ज़िंदगी बचंदी जे न त यादि रख त हीअ तोखे सुभाणे इस्तेमालु करे तुंहिंजो हुजूम बि हिकिड़ी ॻाल्हि मां आख़िरी जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त 3 जून 1970 में जॾहिं मुंहिंजी खटे इलेक्शन हिते आयो त हितां बाए ट्रेन जे पास साईं जींस सां गॾु काजी फैज़ मोहम्मद जी दावत ते नवाब शाह उते हुन तारीख़ी बि कढी हुन जो मां वाज़े वसीले सां खटे आयो आहियां। मुंहिंजो प्रोग्राम जेको आहे तव्हां सभिनी जे लाइ मुबारक आहे पर थींदो ईअं त पंजाबी मूंखे इक़्तिदार कोन ॾींदा। उन्हनि तइ कयो आहे त कंहिं बि सूरत में मुंहिंजी बि 6 पॉइंटनि खे इक़्तिदार जो हवाले न कबो। उन जे लाइ मुंहिंजा 5 लख माण्हू मारींदा पर मां तव्हांखे ॿुधायां थो मां 10 लख माण्हू माराइण लाइ तयारु आहियां। मुंहिंजे इशारे में जेको आहे बंगाल जो नौजवान बंगाल जो ॿुढो ॿार ऐं उन जवान औरत जेको आहे मुंहिंजे लाइ पढ़ण जे लाइ तयारु आहे पर इनजी जेको आहे सो डोमिनेशन जेको आहे पंजाब जी कोन कंदुसि। तो उन करे उन लाइ 10 लख माण्हू माराइणा पिया थी त मां माराईंदुसि डोमिनेशन क़बूल न कंदुसि बल्कि आज़ादु थींदुसि। पर हिकिड़ी शइ यादि रखो अफ़सोस त इहा ॻाल्हि आहे असां उनखे सुञाणे चुकिया पई करे असांखे गोलियूं था हणनि पर तव्हां अञा ताईं भॻे नशे में सुता पिया आहियो। तव्हांखे गोली हणण जी ज़रूरत कोन्हे। माज़र सां जे भुटे साहिब जी शिकिल में उन्हनि सां गॾिजी असांजा बंगाल माराईंदो सुभाणे तव्हांजा बलोच बि माराईंदो। सिंधियुनि खे माराइण जी ज़रूरत ई कोन्हे का वो तो ईअं ई पंहिंजो घटि खणी पंहिंजी खीची वेठी पिया दीन वारा पर भुटे साहिब खे हू इस्तेमालु कंदा बंगालियुनि जे ख़िलाफ़ बलोचनि जे ख़िलाफ़ पठान जे ख़िलाफ़ ख़ुदि सिंध जे ख़िलाफ़ ऐं उन खां पोइ उनखे बि कढी छॾींदा उनखे बि उछले छॾींदा ऐं उन खां पोइ वरी उन्हनि जे ख़ानदान रखंदा उहे तव्हांजे मथां डोमिनेशन कराईंदा। तव्हां ईअं ई पिया दीन कयो घुंघरू की तरह बचता ही राम कभी इस पग में कभी उस पग में। उनजे करे तव्हांखे छा थी वियो आहे भई पठान जेके मूंसां गॾु कोन था बीहनि 6 मुल्कनि ते उते हिकिड़े मुल्क ते एतिराज़ आहे करंसी ते ये करंसी वो चवंदा पिया त सूबनि जी थींदी ट्रांसफर न थी सघंदी असांजो पठान जेको फैलियो पियो आहे सॼे पाकिस्तान में मज़दूर ऐं ठेकेदार उहो किथां पैसा आणींदो उहो त सिर्फ़ु को वॾे न मोकिले सघंदो न ॾींदो आहे। तव्हां सिंधी छा थिए तव्हां छो था मुंहिंजी मुखालफ़त कयो। सो इन तरीक़े सां हुन जेकी ॻाल्हि कई वही चश्मे बरक़ा था जिसे सब शराब समझे वही ख्वाब मोतबर थे जो ख़याल तक न पहुंचे।